जेको इंसान तव्हांखे साड़े न छॾे ॾियोसि सड़ी पवे तव्हां उनखे ॾिसी ग़मगीन न थींदा कयो। तव्हां उनखे ॾिसी ग़मगीन न थींदा कयो। छो हो सड़े थो। को वक़्तु ईंदो उनखे सड़ंदे ॾिसंदे 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 आख़िर कीअं थी वेंदो शिकिल बुछड़ो। पोइ तूं ई ॾिसी उनखे तौबा कंदो आहे। रब खे छा चवंदा? रब मुंहिंजी तौबा थी, मुंहिंजो अल्लाह मुंहिंजी तौबा थी। ख़ुदा जो कसम जेको तव्हां ते सड़े सड़े ॾियोसि। थी सघई त अञा काठियूं वठी ॿ टे विझी छॾेसि त पियो अञा सड़े। तव्हां वरी उन्हनि खे ॾिसी मायूस थी वेंदा आहियो, ग़मगीन थी वेंदा आहियो। शिकिल जा जेके न तव्हां इहे छा चइबो आहे शिकिल जी रौनक ई तव्हां विञाए छॾी आहे। तव्हां हिननि खे न ॾिसो। जेको तव्हांखे साड़े थो उनजो कमु आहे साड़णु। अञा छा करे? उहो अञा पाण खे अञा साड़े थो त अञा छा करे? तव्हांखे त फ़ाइदो आहे न। अञा वरी को वक़्तु ईंदो हिन जी शिकिल ॾिसी तव्हां चवंदा अल्लाह मुंहिंजी तौबा ज़ारी थी, मुंहिंजा रब। मायूस न थींदा कयो, घबराए न। छो तूं हिकु उहो ख़ुशि नसीब इंसान आहे जो तोखे ॾिसी बि माण्हू पंहिंजे अंदरि था जलाइनि। तोखे ॾिसी बि माण्हू पंहिंजो पाण खे साड़नि था। तोखे ॾिसी बि माण्हू तुंहिंजी गीबत ऐं गिलाऊं था कनि। तोखे ॾिसी बि माण्हू मां कहिड़ा तोखे साफ़ अल्फाज़ ॿुधायां। सभु जॾहिं अखियुनि सां ॾिसे थो पोइ पाण खे छो थो ज़हनी मरीज़ बणाए? छो थो पाण खे अज़ियतूं ॾिए? जेको साड़ींदो न उहो सड़े थो पाण। तोखे तकलीफ़ न आहे। छॾे ॾे मंडे खे। हले वारी में केसि ताणी थो हले। तूं पंहिंजो कामयाबी ॾे तवजो ॾे मुंहिंजा सोणा। काॾे? कामयाबी ॾे। रख त अलाह ते। अॼु उन्हनि जो ॾींहुं आहे, सुभाणे तुंहिंजो बि ईंदो। पर तूं ओड़ा रवैया न कजांइ जेके हो तोसां कनि था। तूं अहिड़ा ट्राॼा ऐं हसी मज़ाक न कजांइ जेका हो तोसां कनि था। सबर। रब खे साबरीन इंसान प्यारो थी। केरु? साबरीन। सबर कजांइ। यादि रख जेके इंसान तुंहिंजो तमाशो न इहे कंहिं वक़्त में तुंहिंजे क़दमनि ते झुकियल न हुजनि तीअं साम्हूं मूंखे करोड़े पुछो ॾेई छॾिजांइ। ख़ुदा जो कसम। पर जेके रवैया ॿुधाए थो उहे रवैया अख़्तियार कजांइ। हद पार न कजांइ। हद पार की न